اللہ جا کم تا ॾिसो ॼणो बि मूसा जी अमड़ खीर वो न जो तो पीआरे से वरी पालेस उन जे झोली में तो जेको ॿार पियो मारे त अहिड़ो ॿार ईंदो जेको मुंहिंजी बादशाही रोड़ींदो उन अंधे खे ख़बर कान हुजे रब पाक को फरमा जंहिंखे पाले थो पाण इहो पटींदी ऐं वरी ख़ुदा ताला जी बेनियाज़ी त ॾिसो जो अम्मा खीर त मुफ्त में पीआरींदी आहे रब्बुल आलमीन जो कानून निरालो आहे ख़ुदा तो फरमाए मूसा जी मां मूसा खे खीर पीआर ॿिए जो कोन पीअंदो पर पघार बि वठी ॾींदोसां ॾोकड़ तोखे मिलंदा प्यारो हो दादा ॾाढे ॻाल्हायो प्यारो हो न वॾो थियो जवान थियो नबूअत जो ताज पातई अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू अमन वारू जे ज़ात बाबरकात फरमायस कल्लम अल्लाह मूसा तकलीमा मां रब करीम जी ज़ात बाबरकात मूसा अलैहिस्सलाम सां कलाम फरमायो हज़रत मूसा जरी कलाम फरमायो आहे अल्लाह ताला जो बेमिसल कलाम ॿुधई दिल में तमन्ना पैदा थी पई या रब्बल आलमीन मूसा गुफ्तगू त करी थो पर दीदार त कराए अबा मां न तव्हां सां ॻाल्हायां ऐं रूमाल मुंहं ते ॾियो वेठो हुजां तकीर वेठो कयां अवां ज़रूर चवंदो सही महिरबानी कर भला रूमाल त लाहे हा या न जैसा ॻाल्हाइबो आहे दिलि चवंदी आहे त खे ॾिसां रुगो आवाज़ में मेहर कान्हे पर अखियुनि में बि मेहर आहे इहा आहे या न आहे जे रुगो तव्हांखे तकरीर ॿुधणो त कैसेटूं पयूं आहिनि उहो असांखे छो था घुरायो घर वेठा जो तकरीर पिया ॿुधो पर न चइबो आहे त ॿुधूं बि त ॾिसूं बि जॾहिं मूसा अलैहिस्सलाम बिला तमसील बिला तशबीह मां को मिसाल तव्हांखे सम्झाया पियो अल्लाह जी ज़ात सां मिसाल कंहिंजो कोन्हे नबीअ सां कंहिंजो मिसाल कोन्हे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं ख़ुदा जो कलाम ॿुधो त तमन्ना थी त इहो मिठड़े कलाम वारो रब भला ॾिसां त सही अर्ज़ थो करे रब अरनी अंजुर इलैक ओ मुंहिंजा मौला मूंखे महिरबानी करे दीदार कराए पर्दा लाहे त मां तोॾे वाझायां रब से फरमायो त न कोन ॾिसी सघंदे छो सही अल्लाह ताला फरमायो त मूंखे को बि ॾिसी कोन सघंदो सही न महिरबानी कर ये मिनथू कबियूं न अंगल कबा न न न न कोन ॾिसी सघंदे साईं राज़ी थी महिरबानी अल्लाह ताला फरमायो चङो भला हिकिड़ो सौदो कर सौदो कहिड़ो कयां अल्लाह ताला फरमाए थो मां ॿिए निहार सामो जबल ॾे निहार मां पंहिंजी तजल्ली जबल में खोलियां थो मुंहिंजी तजल्ली जबल ते किरंदी तुंहिंजूं अखियूं जबल में हूंदियूं पोइ जेकॾहिं जबल बीहजी वियो मूंसां पोइ तूं बि ॾिसी सघंदे पर जे हेॾी वॾी बला मज़बूत जबल बीही न सघियो त पोइ तूं बि ॾिसी कोन सघंदे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो इन इस्तक़र्र मकानहु फसौफ तरानी जेकॾहिं जबल बीहजी वियो त मूंसां तूं बि ॾिसी सघंदे पर जे जबल नथो बीही सघे त तूं ॾिसी कोन सघंदे अल्लाह ताला जो क़ुरान थो फरमाए फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल जअलहु दक्कन वखर्र मूसा साइक़ा जब अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजी नूरानी तजल्लीअ जो ज़रड़ो हिकिड़ो जबल जे मथां कुशादो करे खोले छॾियो आहे जबल ज़र्रा ज़र्रा थी वारीअ जो ढेर बणिजी वियो ऐं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम बेहोश थी ज़मीन ते किरी पियो क़ुरान थो चवे त मूसा छा थी वियो चओ मूसा ॾाढे चओ छा मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी किताबनि में ईंदो आहे त 40 ॾींहं बेहोश पियो हो घणा ॾींहं 40 तफ़सीर खर्र मूसा जे तफ़सीर में मोतबर तफ़सीर लिखियो आहे
تو موسیٰ علیہ السلام 40 ॾींहं बेहोश जमल 40 ॾिहाड़ो पूरो थियो अल्लाह जी मर्ज़ी सां होश में आयो अखियूं बंदि हूं अखियूं जो खोलियई त पहरी पहरी नज़र मूसा अलैहिस्सलाम जी उठनि जे कतार ते पई उठ उहे कतार जी का उठनि जी वई पे मूसा अलैहिस्सलाम जे अखियुनि खोलण सां उहे समूरा जा समूरा उठ सड़ी खाक जो ढेर बणिजी विया जे जबल सड़ियो ते उठ भी सड़िया पर मूसा जी अख न सड़ी हजरत मूसा जी अख न सड़ी जिस्म सलामत आहे मालूम थियो त अल्लाह जे नबी जे जिस्म जी ताक़त सवन उठनि खां मथे आहे जबल खां मथे आहे जबल सड़ियो मूसा त सड़ियो कोन हा बेहोश ज़रूर थियो आहे पर होश में आयो अखियुनि में नूर जी लाइट जेका लॻी हुई उन्हनि में फ़ाइदो थियो कान यंज़ुर मूसा अल सफ़ा फी लैलत ज़ुलमा रोजा प्यारा दोस्तो सबरी मुहद्दिसीन इकराम लिखियो आहे उन ॾींहं खां पोइ मूसा अलैहिस्सलाम जी नज़र वधी वई एतिरी त नज़र वधी वई आहे जो 30 माइलनि जे मुफ़ासिले ते ऊंदाही रात जे अंदरि मूसा अलैहिस्सलाम जबल जे चोटीअ जे मथां माकोड़ीअ खे हलंदे ॾिसंदो हो घणा माइल ॾाढे चओ रात में वरी लैलत ज़ुलमा ऊंदाही रात मुफ़ासिलो 30 माइल रात ऊंदाही ॾिसे वरी छा खे थो किवली चवंदा हो माकोड़ी चवंदा हो किवली माकोड़ी लाड़ वारा चवंदा वॾी आहे रिढ जेतिरी न छो लाड़काणे में तो सब वॾा हो वहाबी भी वॾा त पीर भी वॾा सुन्नी जा पीर भी हो पंहिंजे पर में हाणे ख़ुशि थींदा त मुफ्ती असांखे वॾो चई वियो इहो न भई माना मञे थो त लाड़काणे वारा वहाबी वॾा आहिनि वॾा वरी पुठियों लक़ब जेको तव्हां ॾियो न उहो तव्हां लाड़काणे वारा पाण ॻोठाई हो तव्हांजी मर्ज़ी मुंहिंजा दोस्त रिढ जेॾी आहे न भला कुकड़ जेॾी अञा नंढी झिरकी जेॾी अञा नंढी भला चणे जेतिरी अञा नंढी वॼाए छॾियो सरियां जे दाणे जो उहा जेका सरियां जे दाणे जेतिरी आहे जबल जे चोटीअ ते उहा किवली घुमे थी रात ऊंदाही आहे मुंहिंजा अल्लाह जे नबीअ जे अखियुनि में ख़ुदा जे नूर जी लाइट रुगो चमको ॾिनो आहे उहो बेहोश थी होश में आयो आहे पर नज़र वधी वई जो 30 माइलनि ते माकोड़ी थो ॾिसे ओ मुसलमान लाड़काणे जा जेको 18 वरिया रातनि जा रब जो दीदार पियो करे अहिड़ो त दीदार पियो करे जो रब पियो चए मा ज़ाग़ल बसर वमा तग़ा मुंहिंजो महबूब जॾहिं माॾे वाझाए पियो मुंहिंजो हबीब जॾहिं मूंखे ॾिसे पियो मा ज़ाग़ल बसर वमा तग़ा मुहम्मद मिठे न को अख छिंभी न का अख बूटी चिताए ॾिठई खुद यतीमन जे यार फरमायो त रअयतु रब्बी अज़्ज़ वजल बिअैन रास ख्वाब न निंड न सोच फिक्र न जानंदे ओहे जेके मथे वारियूं अखियूं अथव लाड़काणे वारा हबीब तो फरमाए त मां इन्हनि सां पंहिंजे रब जो दीदार कयो फैसलो तो ते आ जे मूसा अलैहिस्सलाम हिकड़ी तजल्ली ॾिसे 30 मेलनि ताईं नज़र पवे अॼु मुस्तफ़ा जे ज़ात बाबरका जा उम्मतियो तव्हां वेठा हो जेको 18 वरिया दीदार चिताए करे उन महबूब जी नज़र केतिरी वधियल हूंदी छा अॼु मुंहिंजे हबीब पाक जी लाड़काणे ते नज़र आहे किसको देखा ये मूसा से पूछे कोई आँख वालों की हिम्मत
رحمت پہ لاکھوں سلام مصطفیٰ جان رحمت پہ لاکھوں سلام شمع بز میں ہدایت پہ لاکھوں سلام شمع بز میں ہدایت پہ اللہ تعالیٰ دی ذات بابرکات بے نیازا چو سبحان اللہ. موسیٰ کے کیڑو جواب ملیو لن ترانی کیڑو جواب ملیو ڈاڑے چو زور سان چو لن ترانی ہرگز ڈسی کو نہ سگدے منتھوں بیو کرے یہ نا اے ناز پیو کرے نہ ڈسی سگدے سائیں مہربانی کرے نہ ڈسی سگدے مجھے محبوبہ دعا گھری عرض کی منتھ کی تبارک اللہ شان تیری تجھی کو زیبا ہے بے نیازی. واہ اعلی حضرت تبارک اللہ شان تیری تجھی کو زیبا ہے بے نیازی. ادھر تو وہ جوش لن ترانی ادھر تقاضے وصال کے تھے. ادھر تو وہ جوش لن ترانی ادھر تقاضے وصال کے تھے. مجھے محبوب پاک علیہ السلام نہ کو عرض کیا نہ کا منتھ کیا نہ کا درخواست کیا نہ کو میڑ کیا آرام سا پانجے بسترے تے ستو پیا. رب کریم جی ذات بابرکات ملاکن جے فوج کے نورانی لباس پارائے. کاروبار قدرت جو بند کرے ہر ایک ملاک مقرب 70,000 بیا ملاک جانی نہیں موکلیا تا براک کاہے آمنہ جے لال کے سنگارے وٹھی اچو. ہو کیرا چو کلیم ڈاڑے جو کیرا ہیڈے کیرا ڈاڑے ہو کلیم ہی حبیب. کلیم حبیب جو فرق ہوا مل فرق بین الکلیم والحبیب. کلیم میں ای حبیب میں فرق کیڑوا. الکلیم هو الذی یناجی ربہ علی طور سینا. کلیم ان کے چیبو آجے کو تور سینہ تے بھی ہی منتھو کا دعا رب کے پر جواب ملا دعا لن ترانی. جواب چھا ملا دعا یہ ہوا کلیم. والحبیب هو الذی ینام علی فراشہ وجاء الیہ جبریل فی طرفت عین. حبیب ان کے چیبوا جو کو ستو بسترے تے پہ ہندوا عرض منتھ میرا کو نہ کندوا. جبریل اکھ چمبھ میں اچی پیر چمے جاگائے مصطفیٰ کے وٹھی ویندوا. فرق ظاہر آ نہ صحیح. کلمہ تو بھریو لا الہ الا اللہ محمد الرسول اللہ ڈاڑھے چو صلی اللہ علیہ وسلم. سچ بدھائے تا کلیم مجھے حبیب جہڑو آہے. کلمے جو قسم تھی میری حبیب جہڑو کلیم نہ ہے نا وہ چبرو تھی دو چبراتو کیا تو چویت نبی صلی اللہ علیہ وسلم اسا جہڑو آ تڑل تم پہنجے پیو کھیچاؤ تڑل تم پہنجے استاد کھیچاؤ تو جہڑو تو تہڑو ماں سب کو تو کہ تھکو ہنے تو شرم نہ تھو چاہی پیو ساں برابری. کہاں جو نہ پیو موالی ہوجے ای پان ہوجے مولوی وہ پیو خیر گو چے بابا جہڑو تو تہڑو ماں تو مانو نے کہ کہتا تھا ہلالی تو بکونا جو بنا پیو سا ہم سر آئے یا نہ ہے. پر موجہ مٹھڑا بھاؤ کاڈے پیو کاڈے پٹر
मुझे महबूब जे सहाबा किराम जो तरीक़ो आ। बुखारी खोल हिकड़ी हदीस काने सवन जे तादाद में हदीसूं हल इमाम बुखारी लिखियो आहे। सहाबा मुझे महबूब सां गुफ्तगू कंदा हा, चवंदा हा फिदा का अनक अबी व उम्मी या रसूल अल्लाह। ओ अल्लाह जा महबूब असां जो अब्बो अमर तो ता घोर हुजन। घोरिया ही जहान ऊपण घोरे घोरिया। वाह रोज़ धनी रहमतुल्लाह अलैह। घोरिया ही जहान ऊपण घोरे घोरिया। जे मुंह पिरन साड़ो सायत सरे जे दियूं। हिकड़ी घड़ी दिलबर जी मिली वञे त ही जहान बि घोरिया हू जहान बि घोरे छॾिया। आला हज़रत फरमायो करूं नाम तेरे पे जान फिदा, बस एक जान क्या दो जहां फिदा। या रसूल अल्लाह तो ता सिर कुर्बान कया पर सिर चाहे बई जहान कुर्बान कया। करूं नाम तेरे पे जान फिदा, बस क्या एक जान दो जहां फिदा। अगते तो चवे दो जहां से भी नहीं जी भरा, करूं क्या कि रो जहां नहीं। चवे तो या रसूल अल्लाह जान कुर्बान क्या, जान छाहे बई जहान कुर्बान क्या, पर मां छा कया ब जहान हन घणा कोन हन। अगर करोड़ जहान हुजन हा त मुस्तफा जे नाले दा घोरे छॾिया हा। वो कमाल हुस्न हुजूर है कि गुमान नक्श जहां नहीं। जो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुस्न जो कमाल आ, अहिड़ो त ख़ुदा ताला मुंहिंजे हबीब खे असीरो जमीर बनायो आ जो उन मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुस्न में नुक्स जो गुमान। तो कुदरत हुनखे जोड़ियो आ जो हुन में कंहिं बि क़िस्म जो ऐब न आहे। अदा सच ॿुधा लाड़काणे वारा, जेकॾहिं को चवे त भित जे पुठियां को कोन ॾिसंदो हो, हाज़ुर नाज़ुर बि कोन्हे, तुंहिंजी सलात बि कोन थो ॿुधे, इल्म ग़ैब बि कोन्हेसि, इल्म ग़ैब खां पोइ इख्तियार बि कोन्हेसि, शफ़ात बि हिते दुनिया में तुंहिंजी कोन कंदो, अमल छॾाईंदी। मूंखे ॿुधाए त ऐब आहिनि या न? अबाए सभु ऐब आहिनि न? ऐं असांजो नबी चओ बेऐब नबी। चओ चओ असांजो नबी बेऐब नबी। असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में को ऐब कोन्हे। रब करीम जी ज़ात बाबरकात असांजे महबूब मुस्तफ़ा अलैहि तहियत वसला खे बेऐब नबी करे बणायो आहे। अहिड़ो त बेऐब नबी आहे जो रब करीम जी ज़ात मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जे मट मूसा नबी खे बि कोन थो करे। अल्लाह ताला मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात खे इहो शरफ नसीब फरमायो। कहिड़ो? चओ मेराज शरीफ। अहिड़ो उरूज नसीब फरमायो, अहिड़ी तरक्की ऐं बुलंदी ते मुंहिंजो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया जो कंहिंजो गुमान वहम नथो वञी सघे। मां अर्ज़ पे को तव्हांजे ख़िदमत गिरामी में त ज़रा तफ़सील सां तव्हांखे मेराज ॿुधायां, पर टाइम मुख़्तसर हूंदो आहे, इन में कुझु नथो ॿुधाए सघिजे। मोटियूं मोटियूं ॻाल्हियूं ॿुधो, पंहिंजो ईमान ताज़ो कयो, दुरूद पढ़ो त मां थोरो तव्हांजे ख़िदमत में वाक़े खे बयानु करे छॾियां। सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अवांखे इहा त ख़बर हूंदी त मुंहिंजे आका मेराज मके में कयो। किथे अदा? क़ुरान में साबित आहे, मिनल मस्जिदिल हराम। यानी मुस्तफ़ा जी जेका मक्की ज़िंदगी आहे उन जा 10 साल गुज़री विया। उन खां बाद में अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे मेराज करायो। हाणे इहो वाक़ियो तफ़सील त तव्हां ॿुधंदो, पर हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे जेका तव्हांखे ॿुधाइणी आहे। उहा ही आहे
تو اللہ تعالی مجھے محبوب پاک کھاں پرے یا چھا اللہ تعالیٰ فرمائیدو وَهُوَ مَعَكُمْ أَيْنَمَا كُنْتُمْ بے ہنداہے نحن اقرب الیہ من حبل الورید خدا جاتے بھی آ اساسا گڈا خدا جو علم خدا جی جان خدا جی معلومات خدا جی ذات ہر جگہ تے آ اللہ تبارک و تعالی حالات مقام زمان خاں بھی پاکا وہ کیڑے طریقے سے جی خدا جو شایان نشانہ اوڑے طریقے سے خدا ہر جائے تے آہے ہانے دری موسا توسا سمل سا ہر ایک سا خدا گڈا تو یقیناً خدا جی محبوب سا بھی تو کیڑی ضرورت پئی جو متھے گھرائیں گڈ بھی آپ گھرائے جو تو چھو اب آپ سمجھو ڈالا ہے نا گندا ہے یا نا تو سامسا ہے تو حبیب سادا ہے وہ جو کو گندا سو گھرائے اس تو مانا 24 کلاک لڑکانے میں بیٹھو ہو جا تا حرام جے دعوت دیو یہ آئے نا صحیح بیٹھا جو مانوا گھر کی مرغی دال برابر مہربانی تہاں جی ملاقات جی مجھا دوستو آدھی تو گڈ ہوجے تا پو سکھ کیڑی جری گڈ بھی آ تا وہ گھرائے چو تو ان میں اصل میں ایکڑو راز ہو گڈ بھی آ گھرائے بھی تو کیڑو آ درود پر تو خود بلائے سکے اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآلہ وصحابہ وبارک وسلم علیہ دوستو عزیزو مسلمان بھائرو اللہ تعالیٰ جے ذات بابرکا جا جیترا بھی نبی آیا آدم علیہ السلام خواٹھی کرے عیسیٰ علیہ السلام تے ہر ایک نبی اللہ جے ذات بابرکا جے توحید جو اعلان فرمایو اے خدا جو نبی ہر ایک کو چم دویو تا اللہ آہے چو اللہ ڈاڑے چو زور سا چو آہے تاں جو وقیدو آہے اللہ جنید آدم علیہ السلام پہرو نبی ابو البشر تھی دنیا میں آئیو اللہ تعالیٰ انہ کے خلیفو بڑھائے موکلو تو اللہ تعالیٰ جے توحید جو وحدانیت جو اعلان کہیں اللہ آہے پانچے بچن کے اولاد آدم جی پٹڑا ہا دھیو تب اللہ آہے بچن پچھو ابا او اللہ جا نبی اے خلیفت اللہ اللہ آہے اسا جو وڈو ابو بابو سچو تو جے گال تے اعتبارا پر بلا اترو تب دھائے ڈٹھو اتھی موسیٰ علیہ السلام ڈٹھو گردم آدم علیہ السلام جو تو ڈٹھو باقی آہے مکھے اللہ تعالیٰ وہی موکلوا اللہ تعالیٰ مکھے پانجے قدرت جے ہتھن سان پیدا کیوا اللہ آہے آدم علیہ السلام جو آہے پر ڈٹھو نہ قوم کے آسرو تھی پیو چنگو بھلا خیرا جے کرے آدم علیہ السلام نہ تھو بدھائے ائی چوے تو ماں کو نہ ڈٹھو تا پچھا حضرت شیس اچے تھو نوح نبی اچے تھو سلیمان نبی اچے تھو داود نبی اچے تھو موسیٰ کلیم اللہ اچے تھو یکے بعد دیگرے نبی ایندا ویدا کو تا چوندو تا ماں ڈٹھو پر سوا لکھ نبی گزری ویا ہر نبی کا ایہو ساگو سوال قوم کندی رہی اللہ جا نبی او بدھایو اللہ تا آہے پر ڈٹھو بے اتھویان ہر نبی چیو تا نہ آہے ضرور پر ڈٹھو اسا کونے لا تدرکہ الابصار کہ بے آنکھ کے طاقت نہ ہے جو خدا جے ذات جو ادراک کرے سگے سوا لکھ نبی چاہیا تک کہنے ڈٹھوا ہانے ہکڑے کھاپو بے جو آسرو عبد الرحیم تکیر کرے ویو تو سائی ہانے بدر دین کندو سائی بدر دین کرے ویو تو سائی مولانا حاجی محمد ادریس کندو سائی حاجی محمد ادریس لے ہو تو سائی نانے بٹھو کندو ہکڑے کھاپو بے مولوی جو آسرو یہ نا با پر ہانے اختتام تھیو اللہ تعالیٰ فرمائے ما کان محمد ابا احد من رجالکم ولکن رسول اللہ وخاتم النبیین
नबीयीन मां रब तो चवां त मुंहिंजो मुहम्मद अरबी आखिरी नबी आहे उन खां पोइ को नबी कोन ईंदो पोइ जॾहिं मुहम्मद अरबी खां पोइ नबी कोन ईंदो त सुवाल इहो हलंदो थो अचे 1.25 लख नबी चवंदा रहिया अल्लाह आहे पर असां ॾिठो कोन्हे हाणे जेकॾहिं इहा साॻी ॻाल्हि आमना जो लाल चवे हा त आहे पर मां बि कोन ॾिठो आहे आसरो बि कोन्हे ॿियो केरु अची ॿुधाए हा रब थो चवे मुंहिंजे ज़ात में शक थी पवे हा त आहियां या न आहियां मां पंहिंजे कुदरत जो शक लाहियां जेकॾहिं महबूब खे ज़ात खां सुवाल थिए त ॾिठो थी ऐं उहो चवे त नथी ठहे तंहिंजे करे घुरायांसि थो त आओ ॾिसी वञ रब से जो 1.25 लख गुज़री विया सभु को चवंदो त मां न ॾिठो मां न ॾिठो आसरो त हो न हिकिड़ो न त ॿियो न त टियों हाणे जॾहिं इख्तिताम थियो अल्लाह ताला फरमायो ख़ातमन नबिय्यीन मुंहिंजो मुहम्मद आख़िरी नबी हाणे ॿिए जो आसरो न कजो कोन्हे ॿियो बसि इहो नबी अथव क़यामत ताईं त हाणे साल त पियो आहे हल ई कोन थियो आहे मूंखे चिठी लिखंदे जवाब न ॾींदो त साईं जवाब न ॾींदो त ॿियो को मौलवी ईंदो जलसो खेल ख़तम चिठियुनि जा जवाब केरु ॾे कौम जी चिठी पई आहे अलाह ॾिठो अथव रब थो चए को मञे न मञे इन्ना अरसलनाका शाहिदा ओ मुंहिंजा मुहम्मद मिठड़ा हलिया त दीदार कराया पोइ तोखे शाहिद बणाए थो मोकिलियां केर बि पुछे त अल्लाह आहे चइजा हाओ आहे वरी सवाल कनि त ॾिठो थी चइजा रअयत रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअैन रास यार मां हिननि अखियुनि सां ॾिसियो थो अचां गॾु बि आहे वहव माकुम ऐन मा कुंतुम गॾु बि आहे पर पर घुराए रुगो हिन जे लाइ थो त दीदार करे वञ तो जहिड़ो शाहिदा त मां रब जी क़यामत ताईं वहदानियत ते असर ई कोन पवंदो उहा मुंहिंजी वहदानियत क़ाइम दाइम आहे सदाईं आहे ईमान वारा पिया मञीदा पर इहे लहाबड़ा कोन मञीदा ख्वाब हो तसव्वुर हो मेराज जिस्मानी साबित आहे शाम मुल्क बैतुल मक़दस ताईं मथे जेको सो रूहानी हो तसव्वुर में हो ख्वाब में हो ख्याल में हो अल्लाह ताला जो दीदार आशा सिद्दीका हदीस में चई वई आहे त नबी करीम जी ज़ात अल्लाह खे कोन ॾिठो आहे हाणे हिन ते कंठ ॾेयो बीठा आहिनि मुंहिंजा दोस्तो प्यारो अज़ीज़ो मां तव्हांजे ख़िदमत गिरामी में अर्ज़ कयां इहे महबूब जे मेराज जा मुनकिर न आहिनि हक़ीक़त में अल्लाह जे तौहीद जा मुनकिर आहिनि छाजा मुनकिर आहिनि तो अल्लाह जे तौहीद जा मुनकिर आहिनि असां अहले सुन्नत वल जमात ते आका जो एहसान आहे छो त असांखे पंहिंजे आका ते भरवसो आहे अल्लाह जे हबीब ॿुधायो त अल्लाह आहे पर अखियुनि ॾिठी ॻाल्हि बि मुस्तफ़ा चवे थो असां मञूं था त असांजो अल्लाह आहे चओ असांजो अल्लाह हबीब जी ज़ात शाहिद आहे चओ असांजो नबी ॾाढे जो सरकार शाहिदा अहिड़ो शाहिदा जो मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात खे को कूड़ो चवण वारो ॿियो इहो सबब अथव मेराज जो सम्झ में ॻाल्हि आई त अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे घुरायो त अखियुनि सां अचु मुंहिंजो दीदार कर ऐं मूंखे ॾिसी वञ उन खां बाद में जेकॾहिं को पुछे त रब आहे त तूं चइजां त हाओ मां रब ॾिसी आयो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी मेराज बयान थो करे त चवे थो सुब्हानल्लज़ी यसरा मेराज ते वञे नबी साईं हार सिंगार करे नबी साईं बुराक ते चढ़े नबी साईं हाँ सिंगार जी वञे नबी साईं अॻियां पोयां ॼाणी नबी पाक जा मलाइक वरी जॾहिं उहा ॻाल्हि शुरू थिए रब पियो पाण खे साराहे सुब्हानल्लज़ी असरा जेको सैर थो कराए उहो पाक छो इन में बि राज़ आहे
یہ کہڑو راز وہی آ تو سبحان لفظ اللہ کے پیارو جو اللہ کے ڈاڈھو پیارو حبیبن جی حدیث کلمتان خفیفتان علی اللسان وثقیلتان فی المیزان سبحان اللہ وبحمدہ سبحان اللہ العظیم بکلمہ ہم اللہ کے ڈاڈھا پیارا ہم ڈاڈھاڑ میں ڈاڈھا آسان ہم پر جڑی قیامت جے دہاڑے تارا زینے وجی توریا ویندا سجے جہان کھا گرا تھیندا اوے کلمہ اللہ کے پیارا ہن کہڑا سبحان اللہ چو سبحان اللہ تھکاؤ ہاں صحیح لاڑکانے والا لوہ جا لاڑکانے والا نہ تھکنا تو لوہ جا ہو نا صحیح الحمدللہ اللہ سے تاں جو شوق سلامت رکھے آواز شوق کے واقعی سلام اگے تھوڑا دہاڑا تھا پاکستان چوک میں مائس ہانے بٹڑی دا ماں چاہو بابا تھک جی پیو ہاں وری انشاءاللہ ستے ناکے تے تاں جو کو نہیں دے ہانے تا آئے ہوئے ہاں نا وہ جو کڑیوں فتح ہونے دا ہو کو نہیں دے پکو کدا ہو ہمراہن چاہو تا عبدالرحیم پہ تقیر کرے ہوا ساگی جگہ تے افسام کدا سے اچو پٹر میدان میں پنی 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 سجو جہان گڈ کیوں مانو 13.5 حفاظت واری پولیس گھنی بدھڑ وارو کون ہکڑو بھوکی 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 ہلے رہے بس او مجھا بھا مسلمان یہ پٹ پدھرتے فیصلوں لگو پیا الحمدللہ ید اللہ علی الجماعت اللہ جو جماعت تے ہتھا ارے تو آرا ساڑھا تے ہن نانی وارا کندہن الحمدللہ سنت جماعت جو سمر لگو پیو آیا نہ ہے او سنیو او مجھا بھائرو دوستو عزیزو اب اندازو کہو اہل سنت الجماعت جو پر ہیب اچن میں پرو چانڈے وانگر چورن وانگر تھا پہرے میں اساسا سوٹی بھی گانے آؤ یا نا الحمدللہ اسا جے متھا مدینے وارے سائیں جی چھاوا بکواز کرن وارو پہ بکواز کرے تو شان بدھی اندر اٹھا رہے آؤ یا نا اسا جو کہے بکواس واسطو ہی کونے انکھے اندازو خود کے تھیو آ تا منجی حیثیت کیتری آ رتے دیرے خواہ وٹھی لاڑکانے دے سب سنیانا مستا یہ نہ صحیح رتے دیرے والا ہنن ڈھائی جا حوالہ وٹھو سنی میرے خان والا بھی سنیانا مستا گیا اور مجھا دوستو مغال پہ کہی تا اللہ تعالیٰ لفظ سبحان جو چھو آندو انہیں کرے آندائی تا اللہ تعالیٰ دی ذات فرمائے تھو تا لفظ سبحان جو مکھے آ پیارو چاہے مکھے آہے لاڑے چاہو پیارو جے کو میرا جتے ونجے تھو سوب پیارو جے کو میرا جتے ونجے تھو سو بھی آئی ان میراج جو واقعو بھی پیارو جکو وٹھی تھو ونے سو بھی پیارو رب فرمایو تو پیارے جو قصو آ پیارے سفر تے ونے تھو ہانے انکھے شروعات میں پیارے اکھر سا کھیا چلے اس تو ونے نہ اب آرستو جس انہو اتے جے مدھا میں نالو نہ رکھو ان کے بھی شناسا ان کے بھی مالک جی جے کہ مالک جو ٹکر خائدہ ہنتن کے شناسا ہے آقا جو ٹکر کھائی آقا تے بھوکن تھا اللہ تعالیٰ جی ذات بابرکات فرمائے ہو تو مہجو پیارو چو مہجو آڑے جو مہجو
اللہ تعالیٰ فرمائے تے مجھو پیارو وجے تو معراج تے تے پیارے اکھر سان شروع کیا سبحان الذی اسرا بعبدہ اہڑو اللہ کے پیارو لفظا جو مجھے محبوب پاک جی پیاری فاطمہ الزہرا چو سبحان اللہ نبی جی نیاڑی پاک دامن خبر پیسے محبوبہ جے نیاڑیء کے تو بابا سائیں فلانی جنگ تا موٹی آیا ہن پر باندھا ای باندھیوں تمام گھنا وٹھی آیا ہن ای اوہے صبح ورہائیندہ بی بی صاحبہ کمکار اکیلائی میں کندی ہی ہتھن میں لپھوں پیجی ویوں جنڈ پیہی گھر جو کم کرن علی سائیں جی خدمت کرن حسنین کریمین جی خدمت کرن گھر میں بیو ماہ بیلی کون ہے اکیلڑیا سوچئی تو صبح بابا کے چواں ہکڑی باندھی مکھے بڈے تا کم کرائے इहो इरादो करे शेर खुदा का मोकल वठी सिधो अब्बा साईं जे घर आई पर पाण करीम खैर जो उसरी विया हा मस्जिद ॾे बाना बानी विराइण शुरू कयो बीबी साहिबा जो इजो था अचनि न्यापो कयां थी अर्ज़ कयां थी रूबरू चवां थी नतीजो छा निकितो सिज लही वियो बाना बानवा विरहाइजी विया बीबी साहिबा ख़ाली हथे बिना मुलाकात जे मोटी घर आई मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात ये जो मगरिब जी नमाज या इशा जी नमाज खां बाद वापस आया घर वारन ॿुधायो क़िबला फातिमा ज़हरा अवां जो इंतजार करे करे वापस वैया अलाए छो आई ही असां पुछोसिस ॿुधाई कोन उन जे दिल में छा हो पर अलाए को आयो कम खणी हुई उन जे करे असां जो अंदाज़ो आहे जेका सॼो ॾींहुं वेठी हुई ज़रूर कंहिं कम सां आई हूंदी उन टाइम ते मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेहण जे बजाए फातिमा ज़हरा जे घर जो रुख रखियो जॾहिं बीबी साहिबा जे घर विया बुखारी शरीफ जी हदीस आहे त अहिड़े टाइम ते पाण पहुता जो बिस्तरो विछाए हज़रत अली ऐं ख़ातून जन्नत गॾु सुता पिया आहिनि जागनि था रज़ाई मुंहं ते आहे मुंह खुलियल आहे जिस्म ढकियल आहे हेॾां अली आहे हेॾां फातिमा आहे मथां रज़ाई आई पई आहे पाण में कचहरी ॻाल्हियूं वेठा कनि मथां जो हबीब आया ॿिन्ही जी नज़र पई त ॿिन्ही उथण जी कोशिश कई सरकार जो ख़बरदार जीअं सुता पिया हो उथो न मां अची तव्हांजे विच ते थो वेहां बुखारी शरीफ में हज़रत अली पाण थो फरमाए त मुंहिंजो महबूब एतिरो वेझा अची वेठा जो साईं पलथ जो मारी पेर मुबारक जो हीअं थिया हिकिड़ो पेर फातिमा ॾे ॿियो पेर मां ॾे हबीब जा पेर जो असांजे जिस्म खे लॻा त मुश्क अंबर खां वधीक ख़ुशबूदार हा बर्फ़ खां वधीक थधा हा हबीब जी ज़ात बाबरकात फरमा बचड़ी फातिमा कीअं आई हुई बीबी साहिबा जो क़िबला ही कम हो साईं जन देर कई सॼो ॾींहुं इंतज़ार कयुमि अकेलड़ी आहियां बानी वठण आई हुयसि मुंहिंजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फातिमा इन खां वधीक ॾस ॾियां बाने ऐं बानीअ खां वधीक ॾस ॾियां बानो कमकार कराईंदो न बसि न भली शइ ॾसां बाबा तुंहिंजी मर्ज़ी पाण फरमाइनि था मां मोहम्मद करीम तोखे ॾस थो ॾियां जंहिंमहिल निमाज़ पढ़ी बस करी त निमाज़ खां बाद में चइजां सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह 33 दफ़ा चइजां 33 दफ़ा चइजां अल्हम्दुलिल्लाह 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 33 दफ़ा चइजां अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ये 99 दफ़ा थींदा पोइ जंहिंमहिल 99 थे आख़िर में हिकिड़ो दफ़ो चइजां सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह
اللہ العلی العظیم. حبیب جی ذات بابرکات فرمائن تھا اے فاطمہ اڑو وظیفو رسی تو وجائے جو بئی جہان ان جو مقابلو کرے کو نہ سگدا ان جو ایترو تو ثواب جو ہن زمین کھا وٹھی کرے آسمان تائیں کے بھرے چرچب ان فاطمہ ان تسبیح جو ثواب وڈو. وٹھن چھا تھی ونے ॻाल्हायो छा थी वठण वञे मिलेसि वरी वज़ीफ़ो. मां न साईं खे चवां बदरदीन साहब खे अल्लाह ताला हिन मुजाहिद खे वॾी ज़िंदगी ॾे. लाड़काणे खे ज़िंदा रखियो वेठो आहे. लाड़काणे में जलसा लाड़काणे में प्रोग्राम दीनी मज़हबी. हिन मर्द कलंदर ग़रीब आहे वो फ़क़ीर पर मुंहिंजा दोस्त हिकिड़े माण्हू चिठी मूंखे लिखी हिते न ओ मुंहिंजे ॻोठ त तव्हां मौलवी बदर ते पॾो था आहे त उहो फैमिली प्लानिंग में छा में फैमिली प्लानिंग में मौलवी इहो अथव न. मुंहिंजो हाउ फैमिली प्लानिंग वारा छा कंदा आहिनि इन तव्हां जहिड़नि वहाबनि खे खदड़ो करे छॾियो आहे. हिकिड़े मर्द अब अहिड़ी त हिननि जे मथां मुजाहिदा हिन मर्द शख़्स वहाई आहे. छा आहे अदा हाणे दुआ घुरो ख़ैर जी. मुंहिंजे जलसे में फिटकोर न विझंदा कयो. ॻाल्हि त ॿुधंदा कयो पंहिंजी. दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो हाणे न मां हिन दरवेश खे चवां साईं मूंखे बुख लॻी आहे मानी खाराए. साईं चवे 10 दफ़ा वञी सलाह त पढ़ 3 दफ़ा वञी कुल्ह वाला पढ़ो. अरे बाबा पेट में आहे का शइ कान कुल्ह वाला बि पढ़ंदुसि पर महिरबानी कर मूंखे का मानड़ी खाराए. अॻ में मौली हबीबल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वञे थी बांधी वठण. छा थी वठण वञे कम करे थकिजी पई आहियां ऐं मिलेसि छा थो ॾाढे ॻाल्हायो ॾाढे छा थो थी मिलेसि वज़ीफ़ो. हा मुंहिंजा सोना मालूम थियो त पंहिंजे प्यारनि खे प्यारी शइ ॾिबी आहे. हबीब खे ख़बर आहे त फातिमा ज़हरा तूं इहो घर जो कमु अकेली बि करे सघंदी आहे. इहो कमु ज़िंदगी जा हॾहाड़ा पूरो थी वेंदो पर मां मोहम्मद तोखे अहिड़ो रस्तो ॾियां जो तुंहिंजे सदके क़यामत ताईं मुंहिंजे उम्मत खे बि फैज़ मिलंदो रह. ओ मुस्लमानो पढ़ंदा हो न असां वरी ॾिठो आहे कॾहिं कॾहिं त 2 हथ पिया हलंदा. आम माण्हुनि जे ख़्याल में छा त ईअं मिकरण चोरण को सवाब आहे. मियां सवाब आहे पर पढ़ण में छा में अबा छा पढ़बो. हाणे मूंसां गॾिजी चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह. घणा दफ़ा उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह पोइ अल्लाह. ॿियो मसइलो ॿुधायां. हिकिड़े सहाबीअ खे नबी पाक 2 हथनि ते पढ़ंदे ॾिठो. सॼे हथ ते पढ़ी पूरो करे वरी खाॿे हथ ते पढ़े जीअं आम पढ़ंदा आहियो. अबू दाऊद शरीफ में हदीस आहे. नबी पाक फरमाए त ऐ सहाबी जे लब्बैक या रसूल अल्लाह. पाण फरमाइनि था ही खॿे हथ सां इस्तंजो कबो आहे. छा कबो आहे तहारत कबी आहे. खॿे हथ सां छा कबी आहे तहारत. पाण फरमाइनि था मुंहिंजा प्यारा सहाबी तोखे ख़बर कान्हे अॼु खां पोइ मसइलो ॿुध जंहिं हथ सां तहारत कजे उन हथ ते अल्लाह जो नालो न पढ़जे. हिकिड़े हथ ते पढ़ंदा कयो. घणनि हथनि ते बसि सॼे ते खॿे ते न. जेकॾहिं अॼु ताईं तव्हां ईअं कंदा हो त ख़ुदा माफ़ कंदो ख़बर नाहे पर अॼु मसइलो सिखी छॾियो. सिखी वेंदव न हथ मथे खणी चओ जज़ाकल्लाह. साॼे सां पढ़जो खाॿे सां न पढ़जो. इहे 3 तस्बीहूं साॼे हथ सां पढ़ी छॾिजो. मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अबू दाऊद शरीफ में हदीस पाक आहे. इहो मसइलो बि सिखी छॾियो तव्हांखे कमु ॾींदो त अल्लाह पाक जे ज़ात बाबरकाह जे हबीब खे बि लफ़्ज़ सुभान जो प्यारो. रब चयो त हबीब अचे थो त चवां सुभान अल्लज़ी असरा
اञا ॿी ॻाल्हि बि आहे। सुभान अल्लज़ी अस्रा, अल्लाह ताला छो चयो? इहा वरी मुंहिंजे मुर्शिद करीम ॻाल्हि ॿुधाई आहे। फरमाइनि था पिया त दुनिया जो दस्तूर आहे, घोट जा महिल शादी कंदो आहे सुहिणा कपिड़ा पाईंदो आहे, सुरमो पाईंदो आहे, मुंहिंजे मुंहं खे मुजादा तेल मखींदो आहे, आला दर्जे जो लिबास पाईंदो आहे, निकाह थी वेंदो आहे, उन खां बाद में सरगस कढी उनखे घोड़े ते घुमाईंदा आहिनि। पोइ जंहिं महिल भला कपिड़ा भलो घोड़ो नौजवान हसीन जमील सरगस जी सूरत में घोड़े ते चढ़ंदो आहे त महिल पंहिंजा ठरंदा आहिनि। भेणूं चवंदियूं सुभान अल्लाह, भाउर चवंदा सुभान अल्लाह, अम्मा चवंदी सुभान अल्लाह, अबो चवंदो सुभान अल्लाह, यार चवंदा सुभान अल्लाह, ॻोठ वारा चवंदा सुभान अल्लाह। आओ या न? केरु चवंदा? पंहिंजा। ॾाढे जो केरु चवंदा? हुनजे रोबताब हुस्न सूरत खे ॾिसी सभु को चवंदो वाह वाह सुभान अल्लाह, ठहे थो। अब हाओ न, अॼु मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ात मेराज ते वञे थो, ताहा जो ताज मथे ते आ, मा ज़ागल बसर वमा तगा जो सुरमो अखियुन में आ। या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुद्दस्सिर जी चादर हबीब जे कुल्हनि ते आ। बुर्राक जहिड़ी सवारी मुस्तफ़ा जे पेरनि जे हेठां आहे। यानी मुंहिंजे नबी पाक जा जिब्रील मीकाईल इसराफील इज़राईल 70,000 मलाइकनि सां गॾु आहिनि। पर आहे आधी रात, लोक सुतो पियो आ, अबू बकर सुतो पियो आ, उमर सुतो पियो आ, उस्मान सुतो पियो आ, अली सुतो पियो आ। अॼु यतीम मुहम्मद जो अबो कोन्हे, यतीम मुहम्मद जी अमर कान्हे। अॼु केरु सुभान अल्लाह चवे? अल्लाह ताला चयो को चवे न चवे, मुंहिंजा हबीब तूं सार थी पंहिंजे बुराक खे हलाए। मां थो चवां सुभान अल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम। हबीब जब सवारी करे रवानो थियो आहे त रब पाण पियो चवे सुभान अल्लज़ी। छा पियो चवे? सुभान। तव्हां बि चओ सुभान अल्लज़ी, ॾाढे चओ। मुंहिंजे महबूब जी सवारी बि त सवारी आहे न। पुराणा पुराणा अॻे मौलूदी वीचारा चवंदा हुआ अॼु रात जो महराज ते मुरसल मुहम्मद त्यार आ पेश आ। जिब्रील प्यादो पर घोट घोड़े ते सवार आ। दुरूद शरीफ अंदाज़ सां मुंहिंजे आका ते اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه. نعرہ تکبیر، نعرہ رسالت، نعرہ تحقیق. سائیں عاشق علی شاہ صاحب، سائیں قبلہ عاشق علی شاہ صاحب، سائیں عاشق علی شاہ صاحب تشریف رکھو. صلاۃ مولی حبیبت اللہم صلی وسلم وبارک علی سیدنا و نبینا و مولانا محمد و آلہ و اصحابہ و ازواجہ و بارک وسلم علیہ. وری مجھے حبیبت بلند آواز درود شریف. توجہ ہے بابا. لفظ سبحان الذی میں اہا حکمت آ کیڑی جو اللہ تعالی پانجے محبوب پاک جے سفر تے خوش تو تھے. اللہ تعالی پان سفر کرائے بھی تھو اے خوش بھی تھے تھو. اے اللہ تعالی ان پاک لفظ سا ان واقع جی ابتدا کرے بیان تو فرمایا سبحان الذی اسرا بعبدہ. پاک آفازات جو سیر کرائے ہوا پانجے خاص بندے کے. اجا بھی ہکڑی حکمت بھی آ مجھا دوست ایتریوں حکمتوں علماء لکھیوں ہم جو ساری رات لفظ سبحان تے ڳالھایا تو کٹ دو بول. مجھے حبیب کریم جے پاک معراج وارے قصے کے لفظ سبحان سا خدا چھو بیان کयो. ان جو علماء کرام کئی حکمتوں لکھیوں آئیں.
ॿ टे ॿुधियूं अथव, हिकिड़ी हीअ बि ॿुधो त सुभान जी माना आहे पाकाई। छा भला अल्लाह ताला असांजे चवण सां पाक थींदो या अॻे ई पाक आहे? ॾाढे चओ, ज़ोर सां चओ। पोइ तव्हां छो चवंदा हो सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल अज़ीम, या सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक? छो चवंदा आहियो अॻे ई पाक आहे? तव्हां छो था चओ? पेनू फकीर मोहताज ज़रूरतमंद जॾहिं हिनखे सेठ जे दर ते वेंदो आहे त झोली झले चवंदा ओ सखी, ओ हातिम, ओ भलारा, ओ साईं, हेतिरा माण्हुनि खे नवाज़ींदड़, ओ ॾातार। मतलब छा? त माखे ॾे। मतलब छा? त मूंखे ॾे। घुर कंदो आहे त मूंखे ॾे, इहा उनजी तारीफ़ कंदो आहे। असां बि चवंदा आहियूं सुभान रब्बियल आला। असां चऊं या न चऊं, असांजो रब्बुल आलमीन पाक आहे, पर अर्ज़ु कंदा आहियूं मौला असां पंहिंजे हाल सां चऊं था सुभान रब्बियल आला। तूं मुंहिंजा मौला आला शान वारो रब पाक आहे। इन पंहिंजे पाकाईअ जे सदके असांखे बि पाक बणाए, असांखे बि। तंहिंजे करे असां मोहताज मिस्कीन गरीब रब करीम जी दरबार ते ॿाॾाए अर्ज़ कंदा आहियूं सुभानक अल्लाह पढ़ूं, सुभान रब्बियल आला पढ़ूं, या छा पढ़ूं? असां इन्ही जे करे लफ़्ज़ सुभान जो चवंदा आहियूं। ऐं सुभान में पाकी आहे, पाकाई आहे ख़ुदा जी। छा खां? ऐब खां, नुक्स खां, कमज़ोरी खां, ज़ईफ़ी खां, मोहताजी खां, कंहिं नौकर खां, कंहिं मदद वठण खां, कंहिं सलाहकार खां, हर तरह खां ख़ुदा जी ज़ात बाबरकात, हर नक्श खां, हर कमज़ोरी ऐं ज़ईफ़ी खां ख़ुदा पाक आहे। चओ ख़ुदा। इहो कंहिंजो अक़ीदो आहे सुन्नीअ जो, ॾाढे जो कंहिंजो अक़ीदो आहे, ज़ोर सां चओ, सुन्नीअ जो। पर हिननि जे मौलवीअ जा जो नालो आहे इस्माइल देहलवी, उन किताब लिखियो आहे रिसाला यक रोज़ी। मूं वटि आहे, फारसी ज़बान में आहे। मुंहिंजा दोस्तो उन में लिखे थो त अल्लाह तबारक व तआला, चवंदे शर्म थो अचे, नकुले कुफर कुफर न बाशद। मौलवी इस्माइल देवबंदी वहाबी लहाबी तो लिखे रिसाले यक रोज़ी में त अल्लाह तबारक व तआला बानन खां ताकत में मथे मञणो पवंदो। सही आहे? अब सही आहे न? बानन जे ताकत खां अल्लाह जी ताकत मथे। पर जेकॾहिं को कम बानो करे सघे थो ऐं चइजे त इहो कमु अलाह नथो करे सघे त पोइ अलाह थी पवंदो हेठि। जेको कमु अब्दुरहीम करे, जेको कमु लाड़काणे वारा कनि, जेको कमु मीरो ख़ान वारा कंबर वारा कनि, किथां जा कनि, ऐं उहो कमु वरी अलाह न करे सघे त घटि थी पियो न। तंहिंजे करे चवणो पवंदो माज़अल्लाह माज़अल्लाह। त माण्हू कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, अलाह बि कूड़ ॻाल्हाए सघे थो। लाड़काणे जा मुसलमानों, कूड़ ऐब आहे या कूड़ सिफ़त आहे? ॾाढे चओ। अल्लाह ऐब खां पाक आहे या माज़अल्लाह ख़ुदा में ऐब आहे? हाणे हे अलाह जी ताकत थो मञे, हे अलाह जी ताकत आहे त फलाणा 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 जो कूड़ ॻाल्हाइनि था ऐं अलाह न ॻाल्हाए सघंदो त पोइ अलाह खे मारे वींदा। त जेकॾहिं अलाह जो शान वधाइणो आहे, वधायो कहिड़ो वधायो? चओ त अलाह बि माज़अल्लाह कूड़ ॻाल्हाए सघे। अलाह हाज़ल क़यास ज़िना बि करे सघे थो, अलाह हाज़ल क़यास माज़अल्लाह चोरी बि करे सघे थो, अलाह हाज़ल क़यास कंहिंसां ज़ुल्म बि करे सघे थो, अलाह हाज़ल क़यास कंहिंजी गिला ग़ीबत बि करे सघे थो। पोइ ख़ुदा में ऐं मुंहिंजा दोस्त हिकिड़े कूड़े ठग माण्हू में फ़र्क़ु कोन हुयो। असां सुन्नत जमात जो अक़ीदो आहे त असांजो अल्लाह पाक आहे। चओ असांजो अल्लाह। मां अॻे दफ़े बि ॿुधायो आहे, वरी बि ॿुधो दोस्तो अज़ीज़ो, पाकिस्तानी चौक ते मां ॿुधायो हो ऐं मूंखे हाणे ॿुधायो वियो आहे त हो मुल्ला बकवाद करे वियो आहे त मुफ्ती कूड़ थो हणे।
नालो आ कैसेट जो शान अहल बैत तव्हांजे लाइ काणे वारनि कढी आहे रहमान कंपनी वारा चोट चावला वारा रहमान हो जो नालो वठो अथनि ऐं शान अहल बैत जे नाले सां 34 वाल मां हुनजो घुराए सुभाणे लाड़खण मां ॿुधो अब्दुरहीम कूड़ो या तव्हांजो मुला कूड़ो हिननि जे लुंडू मुला नऊज़ बिल्लाह हसन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जे लाइ साफ़ चयो आहे त ॿई शहज़ादा नबी पाक जा अहल बैत न आहिनि और मुसलमानो तव्हां छा था चओ ॿई शहज़ादा अहल बैत आहिनि या न आहिनि अल्लाह जे हबीब चयो आहे अल्लाह जो क़ुरान शाहिद आहे ऐं बेहयाव खे शर्म न आहे जंहिं वरी लख रुपए जो ऐलान कयो आहे त मां चैलेंज थो कयां तोसां को मुनाज़रो कंदो अरे तोखे लख रुपयो छुटी आहे तूं लख रुपयो वञी घर पंहिंजे में रखो रुगो तूं मैदान में आहे त हिकिड़े मिंट में तोते दागी था घुमायो असांखे लख जी ज़रूरत ई कान्हे का ये तव्हां टिकट ॾींदा हो ऐं माण्हुनि खे ॿुधाईंदा हो त असां ऐलान था कयूं पिया इहे लखनि जा धोखा ॿियनि खे वञी ॾे रुगो मैदान में अची कंहिंसां ॻाल्हाए त सही ख़बर पइजी वञे असां तोखे क़ुरान हदीस मां साबित था कयूं त हसनैन करीमैन अहल बैत आहिनि चओ चओ अहल बैत जे दुश्मन ते लानत ॾाढे चओ अहल बैत जे दुश्मन ते अञा वरी चओ अहल बैत जे दुश्मन ते ये अहल बैत जे दुश्मननि ते लानत आहे जेको हसन हुसैन जहिड़े जवान खे नबी जे बचड़नि मां कढी छॾे जंहिंखे ख़ुदा जो हया न आहे ख़ुदा जे रसूल जो हया न आहे तंहिंखे हसन हुसैन जो कहिड़ो हया थी जेके इमाम हसन खे चवनि था अहल बैत उहे उन्हनि जा पीर चई विया त ख़ुदा बि कूड़ ॻाल्हाईंदो आहे सुन्नी मुस्लमान चवंदो आहे त हुसैन हसन असांजे अखियुनि जा ठार आहिनि न सही हसनैन करीमैन असांजो मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी भी हसन हुसैन जी औलाद आहे नानंग जेको सो हुसैन हसनी त नानंग वरी हुसैनी हा न सही मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो रब करीम जी ज़ात बाबरकात अहले सुन्नत वल जमात खे नेमत नसीब कई आहे असांजो अक़ीदो आहे असांजो अल्लाह हर ऐब खां पाक आहे चओ असांजो अल्लाह हर ऐब खां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त मुंहिंजो महबूब जॾहिं मोटी वेंदो चवंदो त मां राति मेराज कयो आहे काथां वए मके खां केसी ताईं बैतुल मक़दस पोइ ॿिए पहिरें आसमान ते पोइ ॿिए आसमान ते पोइ टियों चोथों पंजो छहों सतों पोइ भला पोइ जिब्रील गॾु हो जेको बीही रहियो पोइ भला अॻिते पोइ वरी सिदरतुल मुंतहा उन खां बाद में बैतुल मामूर पोइ भला जॾहिं जिब्रील बि थकिजी पियो त पोइ मुंहिंजे लाइ रफ़ रफ़ जी सवारी आई पोइ वरी 7 आसमान छॾे 80,000 पर्दा तय कयमि हिक पर्दे खां ॿिए पर्दे ताईं 80,000 साल जो पंधु भाइरो मुझे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और मुझा अदा मुझा मिठड़ा भा मुझे महबूब जा परवाना मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जरी ये ॻाल्हियूं करे ॿुधाइण जे लाइ तयार थिया मथां थी अल्लाह जे अर्श ते पहुची ख़ुदा जो दीदार करे 18 वरनि खां पोइ मोटिया जंजीर भी हिलती रही और बिस्तर भी रहा गरम एक ही पल में सरे अर्श गए आए मोहम्मद मथे 18 वरिया हेठ जो मोटी आहे त वुज़ूअ जो पाणी हलियो पे दर खोले विया त कड़ो अञा लुॾियो पे मौसम सर्दी जी बिस्तरे तां उथिया त बिस्तरो कुझु टाइम गरम हूंदो आहे मोटी आया त बिस्तरो गरम आहे लम्हो आहे हिकिड़ो हाणे हबीब खे ख़ुदि ख़्याल आहे या इलाहुल आलमीन महिरबानी कई थी राति जो लिक छप में ॿुधाईंदुसि कोन अल्लाह ताला फरमास ॿुधाए सही तत केरु कंदो अल्लाह ताला फरमायो अव्वल अव्वल तस्दीक सदीक कंदो
بنائے چھڑیو تو جی تصدیق کرن وارو ابو بکر موجود اے محمد عربی صدیق تو جی تصدیق کر اللہ تعالیٰ دے حبیب پاک صلی اللہ علیہ وسلم عرض کیوں مولا تو مانو چوندا بھلا کیے وے ارڑا وریا تو چھا کھا دو چھا پی تو ستے کا تھے پانی کا تھو ناندر کتھوا دئی ڈاکن کانے اگتے باہیا اگتے کرے زمحریرا آکسیجن کانے کا ڈاکن کانے کا در کہے کھولیا کیے وے کیے آئے یہ سب تو ہو سوال کندا اللہ تعالیٰ فرمائے تو انہوں جو جواب بات ہو جا تو دعویٰ کا نہ کیا تو مصطفیٰ یہ تو کون تھو چویں تو ماں معراج تے ویو آیا دعویٰ مہجیا ماں تو چویں تو سیر ماں کرایو وہ جے سیر کرایو وہ چاہے سبحان الذی اسرا بعبدہ وہ رب سیر کرن وارو ہر عیب کھا پاکا نقص کھا پاکا کمزوری کھا پاکا حبیب پان کو نہ ویو پر محبوب کے گھرایو ویو ماں چواں تا ماں لکھ مانو کے چاہ پیاری چوندو چریو تھیو مفتی صاحب اج 6 روپیا چاہیا بھلی وہ گٹر چھاپ نہ تو جواوا ہوٹل تے بھی ہو چاہ بابا کتنی 2 چاہ لاؤ 2 چاہ اگے ہوڑی لگتا کاری 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 کٹ لگی بھیا پیو تو بھئی ہٹ نہیں پر جے ٹیبل سہی سچی چاہ تپو وری ہنڈو بدھوئندو یہ نہیں کوپ دبے ماں کڈھندو پتی دھار وجھدو سٹھی ٹھاہیندو ہاں ہر اها خوشبودار سٹھی ہوندی ان جا 6 روپیا لکھ مانو چاہ پیے ت لکھ چاہ جی قیمت گھڑی گھڑی باراڈے جو ہن ماں دعویٰ کیا تو صحیح ماں لکھ مانو کے چاہ پیاری تواں چوندو بابا کوڑ تو وڑے ہن ملا مانو چاڑو مولی 6 لکھ رگو چاہ تے کتھاں تو خرچ کرے ہاں نا پر جے تہاں جے لاڑکانے جو شیخ صاحب چوے اواں جے لاڑکانے جو کو بھٹو صاحب چوے اواں جے لاڑکانے جو کو لین لاڑ چوے ابا ت موں بابا 5 لکھن کے چاہ پیاری تہاں چوندو ہاں تھی سگے تھو چھو ان کے چار کدو ان کے 5 ہتھ سبب رڑو ہوا تو وہ دولت مندا اسی مسکین ہے فرق ہے یا نہ ہے اب سمجھ میں گال آئی نا تو دولت مند کرے سگے تو اللہ تعالیٰ جی ذات فرماयो بنا ڈاکن کی ویو رب تجھے وٹھی ونن وارو سبحان تو چویں ت باہ جے کرے ماں کی ویو وٹھی ونن وارو سبحان تو چویں ت ان کھا پو کرے زمحریر برف ماں کی ویو وٹھی ونن وارو سبحان تو چویں ارڑھ وریا چھا کھادئی پیتئی رب تو چے ان کے وٹھی ونن وارو رب سبحان موٹائن وارو رب سبحان جے رب کے سبحان منو تھا ت محمد کریم جو معراج حق آہے نا رب سبحان آہے تو مصطفیٰ جو معراج بھی حق آہے پر جے رب کے وہابی لہابی سبحان نتھو بنے تو وہ بھلی عیب کڈے نقص کڈے کیے ویو ارے کیے واری گال بات جیا ماں تا یہ تو چواں پیو تو مجھا پیارا بھا وہ رب طاقت وارو حبیب کے اکھ چھب میں وٹھی ویو نا خواجہ غلام فرید پاک بزرگ شریفہ اساں جے اہل سنت جماعت جو گزارے ہوا چاچڑا شریف وارو جو سبحان اللہ چشتی طریقے جو بزرگ ہو بڑو عاشق ہو کوٹ مٹھڑ شریف واگ مدینہ چاچڑ جا تم کوٹ مٹھڑ بیت اللہ مجھا دوستو عزیزو پانچے مرشد کریم میں محو ہو مست ہو انہی کے ہکڑے دہاڑے شاگرد چو سی مکھے اڈ سبق تنے زلیخا جو یوسف زلیخا اپنو کتاب شاگرد بیا بھی بیٹھا اوہو بھی بیٹھو بزرگ بھت کے کچی کے ٹیک دے بیٹھو انہی زلیخا جے کتاب میں مصطفیٰ جے معراج جو قصو کیڑو قصو کیوں ابا معراج جو حالانکہ سجو واقعو یوسف زلیخا جو پر ان میں ضمنی طرح نبی جی ثنا بھی آئے حمد بھی آئے پر ان سا گڈ معراج جو قصو بھی آئے کتاب پڑھندے چیتے مجھے آقا علیہ السلام 7 آسمان عبور کیا بیا شاگرد بدھدا رہیا وہ تو چوے سے کیویں گئے
جاگو تھا کیویں گئے؟ خواجہ سے فرمایا اللہ دی قدرت نال گئے. آخر نہ صحیح میں کو سنا کیویں گئے؟ چورے کے جی گھٹیے گئے. خواجہ ساوری بیہر بھی چوا با اللہ دی قدرت نال ایویں گئے. تریہر چاہی نہ صحیح میں کو سنا کیویں گئے؟ اللہ جے ولی کے جوش چیو چھوکرے جے منڈیا میں ہتھ ودھئی ہتھ وجھی جائے بھت کے بزرگ ٹیک رہے ویٹھوا ان بھت میں گئی کہ ایویں گئے. مجھا سونا تاریخ شاہدہ بزرگ جو چیو ایویں گئے تو ان بھت ماں پار تھو ٹنگ تھیو ایویں ویو جے پانی ماں پار پر رگو ہکڑو دفعہ نہ ایویں گئے ایویں آئے ایویں گئے ایویں آئے ایویں گئے ایویں آئے ایویں گئے ایویں آئے. ست ٹکر کرے چھوڑے کے سجئی چھوکرو جھنڈ کرے وہی رہو اکھر ماں نار پیا وہل. خواجہ صاحب جے آڈو گوڈا بھنیت تے ودھی آیو او اللہ جا ولی وری مہربانی کرے گچے کھا وٹھی لوڈا دے ماں تو ست آسمان گھمی آیو. سائی وری مہربانی تھے انہیں ملا کے سمجھ میں نہیں دی اندہ سبا سائی چونا سمم بکمن سم چون چون سمم بکمن اندھا بوڑا. ہاں یار چاو چاو سمم تھکا ہو تھا کاڑے آواز آتے سمم بکمن اندھر بوڑن کے کیڑی خبر تکی امیدہ او مجادہ وٹھی وجہ وارو وٹھی نہیں دعا. اللہ دی ذات کے ولی طاقتہ مجھے محبوب محمد کریم کے میراج مجھے رب کرائے. صلاة مجھے حبیبت بلند آواز. اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآلہ وصحابہ وسلم. تو پانتے قیاس نہ کر. یہ بھلا چھوہن خبر تھا یہ تارازی میں ہکڑے پاسے پان کے تھا رکھن بے پاسے تھا مجھے آقا کے رکھن. چندہ داساں جو ہے بکھ جا بھاڑی انج جا بھاڑی ننڈر جا بھاڑی اساں میں حال کونے معاذ اللہ انج بکھ اساں برداشت نہ تھا کیوں یہ پورا تھا نبی سے کیے بکھ برداشت کی ہے ارڑا بڑے چھا کھا دئی پیتئی پر ایک عاشق چیوا اے گجڑے بھید احمد دی کہیں کو کل نہ پئی اج تئی. سمجھو دالا ہے نا اے گجڑے بھید آمد دی کہیں کو کل نہ پئی اج تئی گئے رل رل سوے بھل بھل حقیقت ہتھ نہ آئی اج تئی. مجھے حبیب جے حقیقت جو کہے پتو آہے ڈاڈے دا گالا سبھائی چو اے گجڑے بھید احمد دی کہیں کو کل نہ پئی اج تئی. بھید چیبوا راز رکھے بھید مانا راز کل چیبوا خبر رکھے چوے تو اے گجڑے بھید احمد دی کہیں کو کل نہ پئی اج تئی گئے بھل بھل سوے رل رل حقیقت ہتھ نہ آئی اج تئی. اساں جو محبوب نبی محبوبہ خدا جو قسمہ جیڑو محبوب نبی تیڑو ذکر محبوب تیڑو شان محبوب تیڑو واقع میراد جو محبوب مجھے محبوب کریم صلی اللہ علیہ وسلم دی ذات بابرکات خدا جو دیدار کرے ورے تھو اللہ تبارک و تعالی جے حبیبت اعتراض تھن تھا وہ جے کو رب چاہو ہو تو تو جی تصدیق صدیق کر دو. محبوب پاک علیہ السلام جی پہری تصدیق ابو بکر صدیق تھو. واہ صدیق سونا چو سبحان اللہ. انشاءاللہ تعالی سبحان خلفائے راشدین کانفرنس ایندہ والائے کون اتے مجھے محبوب جے پروانن جو تو شان بدھ جو
मुझा भाइरो, मुझा अजीजो, मुझा भारो, मुझे हबीब करीम अलैहिस्सलाम जे मेराज जी कान चाहा काने का मां पहिरीं अर्ज़ कयो आहे त अज़ीम शान मुंहिंजे नबी जो मौजज़ो आहे, अहिड़ो मौजज़ो आहे जो मुंहिंजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पंहिंजे अखियुनि सां रब ॾिठो। हाणे मां तव्हां खां इजाज़त घुरंदुसि, 12 थी विया आहिनि, पोइ भला सुभाणे कोन ईंदुसि, सौदो कयो, जे सुभाणे अचां त पोइ माफ़ी ॾियो। आख़िर मां बि माण्हू आहियां, 12 थी विया, जाॻां थो, ॻाल्हायां थो, वरी सफ़र, वरी हो जाॻा, सुभाणे जी माफ़ी त पोइ हलां थो 2 बजे ताईं, कर सघंदो न? साईं थो चए न, अल्लाह सही तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए, रब तबारक व तआला तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाए। शाने सहाबा कैसेट मौजूद आहे, शाने सिद्दीक़ अकबर कैसेट मौजूद आहे, नूरे मुस्तफ़ा कैसेट मौजूद आहे, मोरे वारो मुनाज़रो, सामारे वारो ॿई मौजूद, शीयन जो ऑपरेशन मौजूद, मौजूदाते मुस्तफ़ा शाने सहाबा जेका कैसेट असां अॼु ताईं रिलीज़ कान थी आहे, न चावला वारनि कई आहे, न नाज़ वारनि कई आहे। ही नओं मौज़ू आहे जेको तक़रीबन अॼु खां मुंहिंजो 15 साल अॻु जी तक़रीर महफ़ूज़ थियल हुई, जेका नई आई आहे, अजीब तक़रीर आहे, अवां ॿुधंदो तव्हांजी दिलि ख़ुशि थी वेंदी। आख़िर जो समर, इल्म ग़ैब, गौसल आज़म जूं करामतूं इहे हिते मौजूद आहिनि, पर इहे तव्हांखे साईं जे तक़रीर खां बाद मिलंदियूं। साईं छो? शेर मुस्तफ़ा अवान मां त अर्ज़ कयो साईं खे, पर वरी तव्हां साईं खे मञाइजो। साईं तशरीफ़ रखनि था, ही इरसालो आहे अल हुदा, ही बि तव्हां वटि मौजूद आहे। इंशाअल्लाह ताला दुआ खां पोइ सभु शयूं तव्हांखे मिलंदियूं। साईं क़िबला दुआई आहे, कलमात चवंदा, दुआ घुरंदा, को बि न वञे, अल्लाह ताला जे रहमत मां झोलियूं भरे दुआ घुरी पोइ वञो। ख़ुदा मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल करे, तव्हांजी बि हाज़िरी क़बूल फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। सोने महबूब जो आवाज़ मेराज शरीफ जो बयान असांजे शेर मुस्तफ़ा जे ज़बान मुबारक खां ॿुधो। बस मूं आज जी तकरीर रही है, अल्लाह पाक हिन शेर मुस्तफ़ा के रहमतुनि सां नवाज़े, हीअ ख़िदमत असांजे जारी हुजे। मुंहिंजा प्यारा दोस्त ॾाढे आमीन चओ, अल्लाह से हिन ख़िदमत खे वधाए, दिल सां चओ आमीन, दिल सां चओ आमीन। बस दुआ घुरूं था हिन सजण जे लाइ, अल्लाह पाक अवांजे हिन घड़ी घड़ीअ खे क़यामत ते रहमतुनि सां नवाज़े। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबियना व शफीअना व मौलाना व महबूब। मुंहिंजा मौला, मुंहिंजे महबूब करीम सरकार जे बचड़नि जो वास्तो थी, जिन जिन कदम कदम खयो आहे हिन महबूब करीम जी ग़ुलामीअ में, क़यामत ते संदन कदम बचड़नि ते रहमत अता फरमाए। मुंहिंजा मौला ॾुखियो ॾींहुं न ॾेखारंदा असांजे महबूब जे ग़ुलामी। मुंहिंजा मौला मिस्कीननि जा कर्ज़ दूर फरमा, बीमारनि खे शिफ़ा अता फरमा, हथड़ा ख़ाली न वरा, असांजे शेर मुस्तफ़ा ते रहमतुनि जा दरिया अता फरमा। मुंहिंजा मौला रहमतुनि जा दरिया अता फरमा, इन सजणनि ते रहमतूं अता फरमा। ॾुखियो ॾींहुं न ॾेखारी असांजे अहले सुन्नत, इन जे बचड़नि ते रहमतूं अता फरमा। असां सभिनी खे मदीने पाक जूं खिचड़ियूं, मदीने पाक जूं खिचड़ियूं घुमाए। जिन दाणो दाणो दाख़िल कयो आहे, जिन रुपयो दाख़िल कयो आहे, क़यामत ते उनजे घरनि बचड़नि ते रहमतुनि जा दरिया। मुंहिंजा मौला जेके दिल जूं मुरादूं खणी आहिनि, सभिनी जे दिल जूं मुरादूं पूरियूं फरमा, मिड़ी खताऊं माफ़ फरमा, असांखे हबीबनि करीमनि जूं सुन्नत नसीब फरमा। मुंहिंजा मौला असां क़ब्र जे महिमाननि ते रहम फरमा। मुंहिंजा मौला जेके मुरादूं खणी आहिनि, हबीब करीम जा महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि जा आशिक़ बीठा थी, महबूब करीम जे बचड़नि जो वास्तो थी, सभिनी जे दिल जूं मुरादूं पूरियूं फरमा, ॾुखड़ा सभु दूर कर। मुंहिंजा मौला असांजे बचड़नि खे असांजे अखियुनि जो ठार बना, असांजे वालिदेन ते रहम फरमा, असांजे वालिदेन ते रहम फरमा, असांखे वालिदेन जे अदब रखण जी तौफ़ीक़ अता फरमा। मुंहिंजा मौला निमाणो हाल खणी महबूब जा ग़ुलाम बीठा, निमाणो हाल खणी सभिनी जे दिल जे मुरादूं अॼु महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि जो वास्तो थी पूरो, शेर मुस्तफ़ा जो वास्तो थी रहम फरमा। मुंहिंजा मौला महबूब मुस्तफ़ा जो वास्तो थी असांखे गंदे मौत खां बचा। महबूब मुस्तफ़ा जे जेके दुश्मन आहिनि उनखे बर्बाद कर, महबूब जे आशिक़नि खे आबाद। असांजा शहर
محبوب مصطفیٰ جے عاشقن سان بنے اساں سبنی کے محبوب مصطفیٰ جے دشمنن محبوب مصطفیٰ جے پٹھلن برباد تھرن کو بچا محبوب مصطفیٰ جے بچرن جے عاشقن جے رحمت جا دریا یا مولا جے کہ دل جو مرادوں کھڑیاں پورے فرما مجھا مولا غوث آدم سرکار جو سچو عشق تھا دستگیر سرکار جو سچو مرید پیرن جے پیر دستگیر سرکار جو سچو مرید اساں سبنی کے مدینہ دیکھا سبنی کے مدینہ دیکھا دستگیر سچو غلام بنا سبنی جو مرادوں دل جو پوری صلی اللہ تعالی علی خیر خلقہی و نور عرشہی محمد و آلہ و صحابہ اجمعین برحمتک یا لاڑکانے وارو کروڑ مبارک کروڑ بلبا سلام عجاب مصرہ بڑھبا مصطفیٰ جان رحمت تیرا تو سلام مصطفیٰ جان رحمت تیرا تو سلام شمع بز میں ہدایت تیرا تو سلام شمع بز میں ہدایت پتلی پتلی قدس کی پتیاں پتلی پتلی قدس کی پتیاں ان لبوں کی نزاکت تیرا رحمت تیرا کو سلام شمع بز میں ہدایت کس کو دیکھا موسیٰ سے پوچھے کوئی اقوالوں کی ہمت تیرا سلام مصطفیٰ جان رحمت تیرا کو سلام شمع بز میں مجھ سے خدمت کے قدسی کہیں الصلاة والسلام سنا ذرا مصطفیٰ جان رحمت تیرا کو سلام شمع بز میں ہدایت السلام سبز گنبد کے مکین السلام رحمت للعالمین دست بستہ ہے چلے آقا تیرے غلام عاجزانہ عرض کرتے ہیں سلام السلام گلشن وحدت کے پھول سلام عاجزانہ ہو قبول الصلاة والسلام عليك يا رسول الله الصلاة والسلام عليك يا رحمة للعالمين
محبوب کریم دے بچن جو واسطے وچ سبنی سجن تے رحمت جا دریا اساں دے شیر مصطفی دی رحمت دکھ دی نہ دکھائی دے شیر اساں دے عالم سبدا دی خدمت کردا ہے بدر دی سی خدمت مجھا مولا سجن تے قیامت تے رحمت جا دی دکھ دی نہ دکھائی مجھا مولا بچڑن تے رحمت گھرن تے رحمت گھرن تے برکت گھرن مجھا مولا جے دانو دانو دن داخل کیا رجو داخل کیا مجھا مولا قیامت تے رحمت جا دریا اساں دے لاڑکارے دے علماء اکرام تے رحمت جا نیک واسطہ لاڑکارے والا علماء ڈاڈی خدمت فرماتا قیامت تے رحمت جا نیک واسطہ اساں دے اہل سنت جماعت دے عالم تے رحمت مجھا مولا جے کہ ان جلسن کے کامیاب کن تھا ان کی زندگی کے کامیاب ان کی عزت تے رحمت عطا فرما برکت عطا فرما اساں کے محبوب مصطفیٰ جو سنت عطا فرما اساں سنت کے بے نمازی نہ بنا محبوب کریم سرکار جو سچو غلام بنا مرزن دردن بیمارن کا بچا شامتن کو بچا مجھا مولا حبیبن کریمن سرکار جو سچو غلام بنا سجنن تے رحمتو 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 صلی اللہ تعالی علی خیر خلقہ و نور عرش سنی تاریخ نوجوان کے گزارشات سبانے